अस्सलाम वालेकुम जी। सिंध में एक तासुर है तो प्राइमरी मास्तर नथो पढ़ाए। वाकई जनवरी 2025 खां अॻु में मुंहिंजी इहा ई राय हुई तो सिंध जो प्राइमरी मास्तर ॿारनि खे न पढ़ाईंदो आहे। प्राइमरी मास्तर सिर्फ़ पगार खणंदो आहे, ड्यूटी भी कॾहिं करे कॾहिं न करे। पर जॾहिं मूं पाण वञी करे इन ॻाल्हि ऐं इन मफ़रूज़ खे ऑब्ज़र्व करण जी कोशिशि कई तो कुछ हक़ीक़तूं मुंहिंजे साम्हूं आहियूं जेके आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो ऐं शेयर करणु चाहियां। सभ खां पहिरियां यूनिवर्सिटी जे अंदरि हिकिड़े मज़मून खे पढ़ाइण वारा 10 खां 15 उस्ताद हूंदा आहिनि। कुछ PhD प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर जेके को मुकमल किताब न पढ़ाईंदा आहिनि पर सेमिस्टर में या टर्म में कुछ कंहिं बि मौज़ू ते कुछ मज़मून ॿारनि खे पढ़ाईंदा। कॉलेज लेवल ते फिज़िक्स जो, केमिस्ट्री जो, अंग्रेज़ीअ जो, बायोलॉजी जो, इस्लामियात जो, पाकिस्तान स्टडी जो, सिंधीअ जो को हिकिड़ो उस्ताद न हूंदो आहे। किथे 2, किथे 3, किथे 4, किथे 5 उस्ताद मुक़ररु आहिनि। इहा उहा डेटा आहे जेका तालीम खाते की तरफ़ां पंहिंजी वेबसाइट ते पिणु रखियलु आहे। हाई स्कूल में हर मज़मून खे पढ़ाइण जे लाइ अलॻि अलॻि उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। किन स्कूलनि में 100 उस्ताद, किन में 30, किन में 20, किन में 50, किन में 60 उस्ताद मुक़ररु थियल। के हाई स्कूलनि के हायर सेकेंडरी स्कूलनि उहे हिकिड़ो ई मज़मून पढ़ाईंदा आहिनि। प्राइमरीअ खे असीं पंहिंजे क़ौम जो बुनियादु चऊं था। इंजीनियर चवंदा आहिनि इमारत जो जेतिरो बुनियादु मज़बूत हूंदो ओतिरो ई उहा इमारत मथे खणी सघिजे थी ऐं ओतिरी इहा इमारत मज़बूत ॼाणी वेंदी। पर अचो त ॾिसूं त प्राइमरी में छा थो थिए। प्राइमरी उस्ताद वटि हिन वक़्तु 6 अंग्रेज़ी जा किताब आहिनि, यानी कि पहिरें क्लास में कचे ऐं पके जा 2 अलॻि अलॻि किताब आहिनि। 6 सिंधीअ जा किताब आहिनि। ईअं ई हुन वटि जनरल नॉलेज जा किताब आहिनि, साइंस जा किताब आहिनि, समाजी अभ्यास जा किताब आहिनि जेके हू पढ़ाए थो, इस्लामियात आहे। उन सां गॾोगॾु ॾिठो वञे त हू 4 ॿोलियूं आहिनि जेके हिक ई वक़्तु ॿार खे पढ़ाए थो। 3 क्लास खां ॿार अरबी पढ़े थो, पहिरें क्लास खां अंग्रेज़ी पढ़े थो, पहिरें ई क्लास खां ॿार सिंधी पढ़े थो, 3 क्लास खां उहो ई ॿार जेको आहे उर्दू बि पढ़े थो। यानी कि 3 क्लास जे ॿार खे अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी ऐं अरबीअ में महारत ॾियाराइणु प्राइमरी उस्ताद जी ज़िमेवारी आहे। मजमूई तरह प्राइमरी उस्ताद 8 मज़मून आहिनि जेके हिक ॿार खे पढ़ाए थो। हिकिड़े स्कूल में जेकॾहिं ॿार 200 आहिनि त उते प्राइमरी उस्तादनि जो तादादु 3 या 4 आहे। हाणे तव्हां ख़ुदि ई सोचो केतिरा ई स्कूल आहिनि जिन जूं इमारतूं आहिनि ई कोन, केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि जिन जूं इमारतूं ज़बून हाल आहिनि। पर पोइ बि ॾिसो प्राइमरी उस्ताद निम जी छांव में, वण जी छांव में, मना जे हेठां वेही करे हिकिड़ो हूंदे बि जेको आहे सो 4 ॿोलियूं ऐं 8 मज़मून पढ़ाए थो। उन लाइ आउं इहो चवंदुसि त शायदि जेके माण्हू इहा राय रखनि था त प्राइमरी उस्ताद पढ़ाए नथो, उन्हनि खे पंहिंजी इन राय ते नज़रसानीअ जी ज़रूरत आहे। ज़रूरी न आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे मञो ऐं तस्लीम कयो, बसि थोरो रुगो तव्हां तकलीफ़ करे कॾहिं जेके तव्हां ॿोलीअ जा, तालीम जा, सिंध जा सियासी, अदीब, माहिर, मुदब्बिर, तज़ निगार आहियो, हिकिड़ो भेरो वञी करे ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो ॿीहर वञी करे प्राइमरी स्कूल जी विज़िट कयो। ॾिसो त उते प्राइमरी उस्ताद कहिड़ियुनि हालतुनि में तव्हांजे क़ौम जे मेम्बारनि जो बुनियादु मज़बूत करे रहियो आहे, उन्हनि खे कीअं ॿोलियूं सेखारे रहियो आहे। शफ़ीक़ कांदड़ो, बाज़ारी कांदड़ा, नसीराबाद, सिंध।